महबूब है क्या, महबूब है क्या, सल्ले अला नाम मुहम्मद। ये जहान कंहिंजे सदके बणियो, मिठे महबूब जे सदके। जमीन कंहिंजे सदके, चओ न, सोने महबूब जे सदके। आसमान कंहिंजे लाए, कायनात कंहिंजे सदके बणी, सोने महबूब जे सदके। अवां खुशकिस्मत आहियो, अज अहिड़ी मजलिस मिली आ जंहिंमें दुरूद जी मजलिस आ, अल्लाह जी हमद आ, हुजूर साईं जी तारीफ़ आ, कुरान पाक जी सदारत आ। मुख़्तलिफ़ इलाक़नि खां तव्हां आया हो, मुख़्तलिफ़ इलाक़नि खां उलमा ईंदा, जेके पंहिंजा बयान कंदा। ॿुधण वारा ॿुधी वेंदा, सम्झण वारा सम्झी वेंदा, ॾिसण वारा ॾिसी वेंदा, मज़ाक़ करण वारा मज़ाक़ कंदा, दर्द पैदा करण वारा पंहिंजी दिल में दीन जो दर्द पैदा कंदा। महबूब है क्या, सल्ले अला नाम मोहम्मद। आँखों की जिला, दिल की जिया, आँखों की जिला, दिल की जिया, नाम मोहम्मद। चो न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रे रफ़ात, अल्लाह रे रफ़ात है के सरे अर्श खुदा ने। अल्लाह रे रफ़ात है के सरे अर्श खुदा ने, है नाम से अपने लिखा नाम मोहम्मद। चो न सुभान अल्लाह। तकबीर में कलमा में, तकबीर में कलमा में, तकबीर में कलमा में, आज़ा में नमाजों में। तकबीर में कलमा में, आज़ा में नमाजों में, है नाम इलाही से मिला नाम। चओ न मोहम्मद। सोने जो नालो तो वरदा वञो, अगे ही खोड़ तव्हां ते इल्ज़ाम आहिनि, वरी अवां थधा भी थी वेंदा हो। जाते सोने जो नालो अचे न उते हाँ ठरी पवे। महबूब करीमन जे नाले ते हाँ ठरी पवे। अल्लाह अल्लाह रे रफ़ात है के सरे अर्शे खुदा ने, है नाम से अपने लिखा नाम मोहम्मद। तकबीर में कलमा में, आज़ा में नमाजों में, है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। फरमाते हैं आदम के मुझे खुल्द बरी में। फरमाते हैं आदम, जॾहिं ॾाॾे आदम जे जिस्म पाक में रूह पयो, अख खुली, निहारियई, पहिरीं नज़र कलमे ते पई। चओ न सुभान अल्लाह। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। फरमाते हैं आदम कि मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तूबा में मिला नाम मुहम्मद। असांजो मालिक केरु आहे? सभे ॻाल्हायो ॿुधां। वट जा हिन फ़क़ीर खे मोकल ॾे हेॾे अचे, या हिन फ़क़ीर खे छॾ त वञे त सने। छॾेसि हेॾे अचे, छॾेसि, छॾेसि तूं, छॾेसि। अकुल वारो थी तूं इन जहिड़ो। हा पुट हा, हा बचा, अबा ये प्यारा माण्हू।
ये वरा प्यारा मन अब जल्दी कर बावरी छिके वेंदी दुरूद पाक पढ़ी वठो मां थोड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि अल्लाह अकबर अल्लाह साईं तो असां को राज़ी थी आमीन चओ ना कि इते भी घबराईंदा पिया हो अल्लाह साईं तो असां को राज़ी थी नंढड़ा वीचारा पढ़दा आहिनि इनखे ख़बर आहे इनखे आमीन में केतिरो मज़ो आहे तव्हां जॾहिं सिखो या अल्लाह असां को राज़ी थी या अल्लाह अॼु असां जॾहिं जलसे में मोटी वञूं त बख़्शल हालत में मोटूं अल्लाह असां जंहिं आलिम जी तकरीर पूरी ॿुधूं उनजी पूरी ॿुधूं छाकाणि त विच में उथण सां अधु ॻाल्हि सम्झंदो अधु न सम्झंदो पोइ आलिम तकरीर पूरी करे वञे पोइ भली तव्हां पंहिंजी तक़ाज़ा पूरी कयो कलाकनि जा कलाक कंहिंखे कोन मिलंदा छो त ख़तीब खोड़ आहिनि मौलाना अब्दुल कादिर रिंद मरहूम फोत थी अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब करे उनजी काचारी मूं कंहिंखे उथण जी ताक़त न हूंदी असांजो मालिक केरु आहे असांजो मालिक केरु आहे असां बाणा कंहिंजा इहे ॿ टिपा यादि करो ज़िंदगी भर शिरक जो अमल न थींदो ॿी तकरीर कहिड़ी कयूं असांजो मालिक केरु आहे असां बाणा कंहिंजा इहे ॿ लफ़्ज़ यादि करो ॿ जुमिला इंशा अल्लाह सारी हयाती में शिरक खां बची वेंदो अल्लाह ताला मुसलमान खे शिरक खां बचाए छो त मुसलमान वॾी शान वारो आहे वॾी अज़मत वारो आहे केॾो गुनाहगार आहे पोइ बि मुसलमान आहे केॾो नेक आहे उहो बि मुसलमान आहे को वली आहे उहो बि मुसलमान आहे को चोर आहे उहो बि मुसलमान आहे तस्बीह साॻी जा मणका आहिनि साॻी तस्बीह जा अल्लाह साईं करे असां उन नेकनि वारी तस्बीह जा मणिया बणिजी वञूं असांजो मालिक केरु आहे असां बाना कंहिंजा हिकिड़ो टियों सुवाल कंदुमि असां ग़ुलाम कंहिंजा अलाह जा सभु अलाह जा ईअं ॻाल्हायो असां ग़ुलाम कंहिंजा बाना अलाह जा ग़ुलाम नबी सरदार जा असां ग़ुलाम कंहिंजा कहिड़ा कहिड़ा नबी साईं जा ग़ुलाम आहिनि मूंखे ख़बर आहे हिते नबी साईं जे ग़ुलाम को सवाइ ॿियो न वेही सघंदो पोइ तव्हां चवंदव त पीर पोइ हथ मथे छो करायई इन करे हथ मथे करायमि त अॼोका हथ बीहे फ़रिश्ता लिखी वञनि असां सभु नबी साईं जा ग़ुलाम आहियूं असां सभु नबी साईं जा ग़ुलाम छाखे चइबो आहे ग़ुलाम उनखे चइबो आहे जंहिंजी पंहिंजी मर्ज़ी न हले ग़ुलाम उनखे चइबो आहे जेको पंहिंजी मर्ज़ी खे पंहिंजे आका जे पंहिंजी मर्ज़ी खे पंहिंजे आका जी मर्ज़ी ते क़ुर्बान करे छॾिजे इनखे ग़ुलाम चइबो असां नबी साईं जा ग़ुलाम इंशाअल्लाह अल्लाह ताला असांखे मरण घड़ी ताईं नबी साईं जो ग़ुलाम रखे ऐं मरण वक़्तु असांखे कलमो नसीब फरमाए जो असांजी ज़ुबान ते कलमो जारी हुजे मां तव्हांजे साम्हूं अल्लाह जे क़ुरान वञूं मुख़्तलिफ़ जाइन तो मुख़्तसिर तिलावत कयमि टाइम जी ख़बर कोन्हे केतिरो टाइम आहे मक़सदु इहो आहे त इन्हनि शयुनि खे तव्हां सम्झो असांजो मालिक केरु आहे अल्लाह असां बाना कंहिंजा पोइ अल्लाह साईं जॾहिं काइनात खे अञा जोड़ियो ई कोन हो अल्लाह साईं जॾहिं काइनात खे वजूद कोन बख़्शो हो काइनात में का बि शइ वजूद में कोन हुई पहिरीं हस्ती जेका अल्लाह ताला पैदा फरमाई उहो हुयो सोणो मिठो मोहम्मद करीम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उन्हीं को पो जिन्नात ठया, फरिश्ता ठया, जन्नत ठया, दोज़ख ठया, ज़मीना ठयूं, आसमान ठया, जबल ठया, डंडू वाह ठया, सब कुछ पो ठयो पहिरियों मिठो मोहम्मद करीम। चओ न हाणे हेॾे मारे त कींदो मुंहिंजे हथ में छा आहे? मां सही तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। संगत ईंदी वेंदी रहंदी, पोइ जेके वञनि पोइ उन्हनि ॾे बि तकियो, जेके अचनि उन ॾे बि तकियो। पोइ घड़ी पाण चुप करे वियूं, घड़ी कीअं शाम ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो। अव्हांजी तवजो तॾहिं रहंदी, तव्हांखे फ़ाइदो तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां ॿुधण वारे जी ॻाल्हि खे ॿुधंदव। जो न ॿुधंदव त पोइ ॾींहुं गुज़री वेंदो, टाइम पूरो थी वेंदो, वरी कपिड़ो छंडियूं घर हलिया वेंदासीं, यादि कुझु न हूंदी। अल्लाह ताला सब को पहिरियों हुजूर साईं खे पैदा फरमायो। हुजूर साईं जे शान में अल्लाह साईं हे पंहिंजो कलाम पैदा फरमायो, हे कलाम पढ़ियो, हे कलाम बयान कयो, जेके अल्लाह साईं लोहे महफूज़ में रखियो ऐं मिठे मोहम्मद के पंहिंजी कुदरत कामिला में रखियो, महफूज़ कयो। पोइ मुसलमानो ॿुधो, पोइ जॾहिं अल्लाह साईं हिन काइनात के सिंगारण वारो टाइम आंदो। कहिड़ो टाइम? जागो तो सही। साईं मोहम्मद उस्मान वॾी मेहनत कई है, अल्लाह ताला खे जज़ा ख़ैर अता फरमाए। वॾी तकलीफ़, वॾी मुशक्क़त, वॾी मेहनत, वॾी जफ़ाकशी, उन जफ़ाकशी जो निचूड़ अॼु आहे। ऐं तव्हां जेकॾहिं ईअं थी वेंदव तो वो साईं के सवाब तो ज़रूर मिलदो, उनके माविनीन ऐं मददगारन के अजर ज़रूर मिलदो। पोइ तव्हांजे भाङे में जेकी शइ आई उहा खणी वेंदव। मां तवजो ॾियारण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो पियो आहियां, नाराज़ मां ते कोई बि न थी वञे। अल्लाह साईं जॾहिं हिन काइनात के सिंगारण जो इरादो कयो, छा जो इरादो कयो? हाणे तूं जॻह त ठाही पर उनखे सिंगारी ते त ठहंदी न, या कोठा ठाहे छत ॾेई छॾे हलियो वएं। अल्लाह ज़मीन बणाई, आसमान बणाया, सिज चंड तारा, कहकशां, दरिया, नदियूं, वाह, जबल, डंडू, तला, हिन काइनात में रौनकां, बागात, मेवात, ये सभिनी के अल्लाह सिंगार ॾियण जे लाइ अल्लाह साईं हेॾे मारी तवजो कजांइ। अल्लाह साईं फरमायो फरिश्तनि खे, फरिश्ता अल्लाह जा पाकीज़ा मखलूक है। फरमाया इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफा, फरिश्तो मां दुनिया में पंहिंजो नाइब पैदा कंदो पियो आहियां। छा पैदा कंदो पियो? इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफा। फरिश्ता महदूद इल्म सां पांजी समझ मुताबिक अल्लाह पाक के चवण लगा, कालू अतजालु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। फकीर मारे निहार जाए अल्लाह जे फरिश्तन पांजे पालणहार रब के अर्ज कयो, मुंहिंजा ऐ असांजा रब, तू कंहिंखे पैदा कंदे जेको दरमी ज़मीन जे अंदर झेड़ा कंदा, झगड़ा कंदो, फसाद कंदो, रत हारींदो, बदअमनी कंदो। अल्लाह 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 नहनु नुसब्बिहु बिहम्दिका। जागदा वेठा, नहनु नुसब्बिहु बिहम्दिका। अल्लाह असां तुझी तस्बीह पिया पढ़दा हां। अल्लाह तव्हां भी चओ अल्लाह, ॾाढा चओ न अल्लाह अल्लाह, सभई चओ अल्लाह। हाँ फाड़े चओ, रग रेशे मुंह चओ, छाकाणि त इहो आवाज़, इहो नालो, इहो बाजारे रब जो नालो। ओ कलमे पढ़ण वारो, तू ज़मीन ते निगाह कंदे
ज़मीन में आवाज़ ईंदो अल्लाह चओ न केॾा सादा वेठा हो पुराणा साथी वेठा हो अज ख़बर ना है ताम में देर कोने अल्लाह साईं रूहानी खुराक मोकिलींदो पियो आहे पहिरियों अंदरूनी रूहानी के पुर करे वठूं पोइ जेको नसीब हूंदो उहो मिलंदो ख़बर ना है इहो ॾींहुं वरी असांजी ज़िंदगी में असांखे मिली सघे अलाए न मिली सघे ज़मीन में निगाह कई हुई अल्लाह करीम फरमाईंदो आहे जो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्ज़ ज़मीन भी मां जो जिक्र करे आसमान भी मां जो जिक्र करन सितारा भी मां जो जिक्र करन चंद्र भी मां जो जिक्र करे चंद्र भी चवे अल्लाह तू भी चओ तव्हां भी चओ सिज चवे अल्लाह चवंदा वञो सितारा चवन अल्लाह मौसमा चवन अल्लाह गुलाब जा गुल पुकारे सुबह जो टिड़ी बीहन चवन अल्लाह गुलाब जी खुशबू को निकरे अल्लाह सत आसमान चवन अल्लाह फरिश्ता चवंदा आहिनि असांजा अल्लाह नानो नुसब्बिहु बिहम्दिका ए असांजा बाजारा अल्लाह असां तुंहिंजी तस्बीह पढ़दा आहियूं तुंहिंजी हम्द कंदा आहियूं तुंहिंजी सना कंदा आहियूं नानो नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक ए अल्लाह तुंहिंजी पाकाई भी असां बयान कंदा तुंहिंजी पाकाई नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक ओ परवरदिगार असां तुंहिंजी तस्बीह तुंहिंजी तारीफ़ तुंहिंजी पाकाई हिकिड़ो टाइम न सुबुह शाम रात ॾींहुं सियारे उन्हारे सारी मखलूक निंड करे वणनि जा पता करन अल्लाह 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 पानी में मच्छू हैं अल्लाह कायनात जो जर्रो जर्रो जानदार बेजान सभी तारीफ करन अल्लाह जी तू निंड सुतो पियो पाक पुट दिया रात थी दिया पानी में डेडरियूं करन अल्लाह बिरन में कोवा करन अल्लाह वणन में पखी करन अल्लाह जीत जड़ा करन अल्लाह कबीलियों मकोड़ा करन अल्लाह ओ अल्लाह ये सारी कायनात तुझी तस्बीह पढ़दड़ा असां फरिश्ता भी तुझी हमद सनाए पाकाई बयान कंदा आहियूं अल्लाह पोइ हिननि के पैदा छो कंदो आहे अल्लाह पाक फरमायो जाग त ॿुधायां अल्लाह पाक फरमायो इन्नी आलम माला तालमून या जान माखे तव्हां के नहीं या जान माखे तव्हां के कोने मां नाइब कंहिंखे कंदो पियो हाँ जेके नाइब जूं सिफ़ता हुयूं जेके नाइब जी तारीफ़ हुई अल्लाह अकबर कबीरा 1,24,000 पैगंबरन में अल्लाह से हिते फरिश्तन में होते 1,24,000 पैगंबरन में व इज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूल अवां जो आवाज़ ईअं जीअं को मथूं पुलिस चढ़ी खड़ी है पोइ बि पुलिस वारा हिकिड़नि खे पकड़नि पिया कुटनि पिया उहो रड़ियूं करे पियो असां रड़ियूं बि न कयूं त वरी तकलीफ़ ईंदी पई आहे वॾी रड़ियूं त करूं अल्लाह बचा अल्लाह बचा अल्लाह बचा सारी कायनात कंदी आहे अल्लाह फरिश्ता कंदा आहिनि अल्लाह तू कंहिंखे पैदा कंदो आहे तुंहिंजी तस्बीह असां पिया पढ़दा आहियूं अल्लाह 1,24,000 पैगंबरन के विहारे अल्लाह पाक आलम अरवाह में सारे पैगंबरन के मुखातिब थी फरमाइंदा फरमाया व इज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिक़ुल लिमा मअकुम
लतुमिनुन्न बिही वला तंसुरुन्न क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। अञा भी आवाज़ थोड़न जो निकतो दिल ठरदी पई आ त सुभान अल्लाह जो आवाज़ बुलंद थी। ओ कलमे पढ़ण वारो खुशकिस्मत अल्लाह जेके नाइब मुक़र्रर कंदो पियो आहे उनजो नालो मोहम्मद आहे। सारियूं सलाहियतां उनखे अता थियूं। दुनिया में कंहिंजो मोहताज न कयईंसि, न कंहिं वटि पढ़ियो न कंहिं वटि वियो। उन महबूब के सारो इल्म अल्लाह पाक कायनात जो अता फरमायो। सिर्फ कायनात जो इल्म अता फरमाए अल्लाह बस न कई, फरमाया ओ मुंहिंजा महबूब हाणे तोखे सारो इल्म अता फरमायुमि जेको तुंहिंजी ज़रूरत जो हो। मां तोखे नाइब कयो आहे। हाणे आ तोखे जेके मां जूं निशानियूं आहिनि तोखे अखियुनि सां ॾेखारियां। सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही, सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला हिन कायनात में जंहिंखे मोकिलण चाहे पियो उहा हुई मिठे मोहम्मद जी ज़ात, जंहिंजे लाइ अल्लाह फरमाए इन्नी आलमु मा ला तालमून, जेकी ॼाण मूंखे आहे उहा फ़रिश्तो तव्हांखे कान्हे का। फ़क़ीर ॾे तूं काॾे तकींदो आहीं त बुज़ुर्ग माण्हू हेॾे न तक, सवाब टको न मिलंदो। हेॾे न ॿुधूं न सम्झूं छो तकूं वेठा न पोइ बि भरिजी वेंदासीं। छो कुझु न सम्झोसीं अलाए छा चइयो मौलवी पीर अलाए छा चइयो पोइ बि झोली भरिजी वेंदी। छो अलाह त दिलि खे ॾिसंदो वेठो आहे न, पर जो मां ॾिसां वेठो हेॾे तूं तके हेॾे पोइ त कमु नथो। दुआ करो अल्लाह ताला असांखे नबी सां मोहब्बत ॾे। आमीन चओ। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा पैगंबर तव्हांखे नबूवत रिसालत अता करे हिन दुनिया में तौरात इंजील ऐं ज़बूर अता करे कंहिंखे सहीफ़ा ॾेई करे हिन दुनिया जे अंदरि मोकिलींदुमि। मगर यादि रखो मुंहिंजा पैगंबर हिन मुंहिंजे महबूब खे सुञाणो। चओ न सुभान अल्लाह। हिन मुंहिंजे महबूब खे सुञाणो। हे मुंहिंजो महबूब आहे, मां तव्हांखे पैदा न करां हा अगरि हिन खे पैदा न कयां हा तौरात इंजील ज़बूर कोन ॾियां हा। अगरि मोहम्मद खे पैदा न कयां हा तव्हांखे उम्मत न ॾियां हा। अगरि मोहम्मद पैदा न कयां हा ज़मीन आसमान पैदा न कयां हा कायनात पैदा न कयां हा। हिन पंहिंजे महबूब जे करे पैदा कयो अथमि। हिन खे मां अल्लाह पहिरियों बि इल्मु अता कयो, विचों बि अता कयो, पोयों बि अता कयो, हिन खे अॻियां पोयां इल्मु अता कयमि। हिन खे पंहिंजी नेमतुनि सां निवाज़ियमि। मुंहिंजा पैगंबर सारा पैगंबर हैरान आहिनि। अल्लाह तू हुकुम कर अॼु तव्हांजो छा चवणु आहे। अल्लाह करीम फरमाईंदो आहे तव्हांजे दौर में मुंहिंजो मोहम्मद अची वञे तव्हां बि मौजूद हुजो, मोहम्मद भी मौजूद हुजे पोइ पेश इमाम मोहम्मद थींदो मुक़्तदी तव्हां, नबी मोहम्मद थींदो उम्मती तव्हां। दुआ करो त अल्लाह सी असांखे पंहिंजे नबी सां प्यार ॾे। असां ॾाढा भुला वधा आहियूं, प्यार तक़सीम थी वियो, दिलि दुनिया सां विछड़ी वई, दिलि में दुनिया जी मोहब्बत दौलत जी मोहब्बत अची वई, दिल में सोनो चांदी जी मोहब्बत अची वई। आकल में पढ़ण वारा दिल जे शीशे के साफ कर,
धोई साफ कर, दिल जे शीशे के साफ कर। पोतो के मां अजीब नुक्तो बुधाया, अजीब गाल बुधाया। जने तुझी दिल साफ थी वेंदी पो तू मिठे मोहम्मद जो बणजी वेंदे, अल्लाह तुझो थी वेंदो। जने तू मोहम्मद जो थींदे, अल्लाह तुझो थींदो। ये सारी कायनात, सारी मखलूकात, सारा हिंदू, सारा मुसलमान, सारा सिख, सारा ईसाई, सारा यहूदी, सारा नसारा, सारा मुशरिक, सारा इंसान जेके दुनिया में वधा आहिनि, जेके दुनिया में गुज़री विया साईं खां बाद, हिन दुनिया में अचण खां बाद हाणे क़यामत ताईं जेके ईंदा, ये सारा हेॾे, ये सारा मिठे मोहम्मद जा उम्मती हिन। उम्मत में गणबा हाणे कंहिं नबी जी उम्मत हिन दुनिया में कोन्हे। हाणे उम्मत आहे त मिठे मोहम्मद जी उम्मत आहे। यहूदी भी महबूब जी उम्मत में, नसारा भी मिठे मोहम्मद जी उम्मत में, हिंदू भी मिठे मोहम्मद जी उम्मत में, सिख यात्री भी मिठे मोहम्मद जी उम्मत में, ओड डेड माड़े चा सब महबूब जी उम्मत में। हाणे जेको मञींदो खटींदो, जेको न मञींदो हाराईंदो। दरवाजा सब सील थी विया, दरवाजा सब बंद थी विया, कायनात के कोट अची वियो। हाणे जेको मुंहिंजे मोहम्मद के मञींदो कामयाब थींदो, जेको मिठे मोहम्मद को परे थींदो नाकाम थींदो। वो केरु हुजे, बादशाह हुजे, तख्तो ताज जो मालिक हुजे, आला अदना ज़ात हुजे, अमीर गरीब हुजे, शहनशाह बादशाह हुजे, पर जे मोहम्मद जो गुलाम आहे त खटींदो। जॾहिं तूं पंहिंजे दिल जे शीशे के, पंहिंजे आईने के साफ कंदे, अल्लाह अकबर चओ न। अल्लाह सभिनी को वॾो आहे, अल्लाह। हाँ, उन्हीं अल्लाह असांखे मोहम्मद ॾिनो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। पोइ ॿुधायां तव्हांखे, टाइम भी पूरो थी वियो आहे, तॾहिं चयोमांवे त थोरो थोरो टाइम आहे। जेकी टिपाको अची ॿुधाए तुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधो, जागो। अल्लाह साईं, अल्लाह साईं हेॾे मारे तवजो कर फ़क़ीर। अल्लाह साईं खे अर्ज़ु कयो, मूसा अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, 1,24,000 पैगंबरनि, या अल्लाह नबूवत, इमामत, अल्लाह रिसालत सब तो जो इनाम आ, पर असा के मोहम्मद करीम जो उम्मती बनाए हा। तवा के समझ में नहीं इंदो, उन वक्त समझींदो जॾहिं साह हिते अची वेंदो। अल्लाह से फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन। चो सुभान अल्लाह। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, मां मोमिनन ते थोरो कयुम जो मोहम्मद इन्हनि खे ॾिनो। दुआ करो अल्लाह असांखे नबी साईं जो ग़ुलाम बणाए। दिल चवंदी पई आहे, सभिनी जी दिल चवंदी पई आहे, पोइ तव्हांखे जन्नत मिलंदी, जन्नत जन्नत मिलंदी। असां उन जन्नत खे छा कयूं? असां जूं अहिड़ियूं कोठियूं आहिनि हिते जो, उहा जन्नत कहिड़े कम जी आहे? असांखे हे ठाहिणी आहे जन्नत। अहिड़ियूं कोठियूं आहिनि, दादा तोखे कहिड़ी खबर? तो भला ग़रीब आहे, तोखे आहे को कोन? मुंहिंजे हुजरे में बि एसी लॻल आहे, घर में एसी लॻल, 24 कलाक बिजली कोन्हे वेंदी, गाड़ी में एसी लॻल आहे, उथण वेहण 14 नौकर बॉडी गार्ड इंतज़ार में हूंदा आहिनि। मां हे जन्नत वरितुमि, वॻी छा कंदुमि? अल्लाह अकबर कबीरा। तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं हिते अची निर्घुट खे वठंदो फ़रिश्तो। तोखे केरु बचाईंदो? तोखे केरु बचाईंदो? हाणे कोई न बचाईंदो, छो त अल्लाह जो अमुर अची वियो। हाणे अल्लाह जो अमुर अची वियो। हिन जे करे अॼु मां तव्हांजी ख़िदमत में दिलि खोले करे ॿुधाईंदो पियो हा त तव्हां सभु जन्नती हो, छो त नबी साईं जी उम्मत जे लाइ जहन्नम ठहियल ई न आहे। जहन्नम ठहियल आहे काफ़र जे लाइ, ओ इद्दत लिल काफ़िरीन। काफ़रनि जे लाइ जहन्नम आहे, तव्हां जे लाइ जहन्नम न आहे, तव्हां जे लाइ जन्नत आहे। हाणे असां पाण जेकॾहिं उहो दग छॾे जहन्नम वारो वठूं
त पोइ असांजी मर्ज़ी वञ करे अॼु मां सां सैयद सां वाइदो करो मां हिकिड़ो वाइदो वरतुमि कंदो वाइदो कयो त मां चवां न कयो त मां बसि कयां वाइदो वाइदो अल्लाह साईं असांखे इस्तक़ामत ॾे मां सां वाइदो करो इंशा अल्लाह बाक़ी ज़िंदगी निमाज़ न घुसाईंदासीं बाक़ी ज़िंदगी निमाज़ न घुसाईंदासीं निमाज़ 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 जो माण्हू चवनि हिते चरिया आहिनि हिते चरिया आहिनि बाबा चरिया भला पर निमाज़ निमाज़ हुज़ूर साईं जी उम्मत खे निमाज़ जी बरकत सां हिते निशान लॻंदो हथ पेर चिमकदड़ हूंदा ऐं हुज़ूर साईं पंहिंजी उम्मत खे हौज़ कौसर में पाणी पीआरींदा पोइ भेटाई घोट फरमायो पाणी ईंदो हो त पर कुझु आऊं बि अॻु भरी थियां नमाज़ पढ़ो हुज़ूर जी शफ़ाअत ईंदी वाख़िर दावाना